लुटे ऐं कैदी जंहिं नमूने सां कोर्ट में पेश कयो वियो आहे। मां सेशन जज साहब खे सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खे अपील ऐं अर्ज़ु थो कयां त का हिकिड़ी कानून जी पूराई जामशोरो पुलिस कई आहे। हर तरफ़ जामशोरो पुलिस इहो कयो आहे त हीउ को फतेह कयल इलाइक़ो हो, इलाइक़ा ग़ैर हो जिते वञनि ऐं सिंध जे शहरनि जी तज़लील कनि, तौहीन कनि ऐं कानून जी लताड़ कनि। अगरि सिंध जे अंदरि हिन वक़्तु इहा पोज़ीशन आहे त रेस्पेक्ट ऑफ सिटीज़न नाहे। रेस्पेक्ट इहो आहे त फोर्स जो एतिराम हुजे, माण्हुनि जी इज़त नफ़्स जो कि मलिया मेड कयो वञे। हिन वक़्तु इहो आहे त अवाम जो एतिराम, अवाम जा बुनियादी हक़, उन्हनि जी का अहमियत कोन्हे। ऐं जेको अरसो पीपल्स पार्टी जो रहियो आहे, कहिड़ो बि IG अचे, जे एडी ख्वाजा हो त बि अवाम आज़ार में हो, अॼु मुश्ताक शाह हुआ त बि अवाम आज़ार में आहे। हर सूरत में हिननि खे इहो रखिणो आहे त सभु गुनाह अवाम जा आहिनि, माण्हुनि ऐं शहरनि जा आहिनि। भई जमहूरियत आहे, इहो शहरनि खे क़ानूनी हक़ आहे त शहरी रोड ते अचनि, पंहिंजे मसइले लाइ एहतजाज कनि। जे माण्हू रोड ते वेठा आहिनि त उन्हनि जो पुरअमन जमहूरी हक़ आहे। ऐं पुरअमन जमहूरी हक़ बि सिंध जे शहरनि खे इस्तेमालु करणु नथा ॾियो त सिंध जे अंदरि त भयानक क़िस्म जी मार्शल खां वधीक मार्शल आहे। हीअ त मुशर्रफ ऐं जनरल ज़िया जी बर्बरियत खां वधीक बर्बरियत आहे। ऐं हथ थोकू वॾेरनि खे चवराइनि था त भई पुलिस जो एहतराम ज़रूरी आहे, तंहिं करे खोसा बरादरी ॾोही ऐं उन्हनि जे मथां तशदुद जाइज़ आहे। उन्हनि मोज़ीननि खे चवां थो त पुलिस जा वाठा थियण जे बजाए पंहिंजे भाउरनि जा मददगार थियो। जंहिं नमूने सां असांजी नियाणियुनि खे ऐं असांजे नौजवाननि ऐं बुज़ुर्गनि खे ॿधो ऐं गेलियो वियो आहे, इहो नाक़ाबिले माफ़ी जुर्म आहे। इहे FIR एंटी टेररिस्ट कोर्ट जूं FIR रोड ते वियो, एहतजाज कयो, तव्हां ते मथां इंसदाद दहशतगर्दी जा केस आहिनि। दहशतगर्दी पुलिस कई आहे। हिन वाक़े ते त IG अचे माफ़ी वठे, हा वज़ीर आला सिंध माफ़ी वठे। भई सिंध जे अंदरि हीअ जेका वहशत आहे त मई महीने में तव्हां 2 क़त्ल सांगड़ में पुलिस कया आहिनि ऐं हिकिड़ो क़त्ल नएं कोट में मीरपुर ख़ासि ज़िले में कयो अथनि। ऐं हीअ वरी वॾी बर्बरियत आहे जेका जून में हिते अचे हिन ॻोठ में कई अथनि। भई ठेकेदार कंपनियूं आहिनि, भई हिते पथर आहे, कोयलो आहे, उनजा वारिस तुंहिंजा मक़ामी शहरी आहिनि। अगरि उहो पोरियो करे वेठा आहिनि, उन्हनि खां ज़्यादती कई आहे त उन सां कानून मूजिबि कार्रवाई कयो। पुलिस खे लाक़ानूनीयत ऐं गुंडा राज महण जो कंहिं इख़्तियार ॾिनो आहे? मज़म्मत था कयूं ऐं अदालती जांच थिए हिन वाक़े जी, या पुलिस गिरफ़्तार कयो। SP अमजद शेख साहब जो मूंखे मीडिया जे तवसु सां ॻोठाणनि ऐं शहरनि खे चवां थो त सिंध जा जेके पढ़िया लिखिया CSS ऑफिसर आहिनि, उन्हनि इल्मु, अकुल ऐं कानून जूं डिग्रियूं हिन ते वरितियूं आहिनि त हू लाक़ानूनीयत फैलाइनि। गिरफ़्तार कनि SP जामशोरो खे, SHO खे, DSP खे। त माण्हुनि जी उन्हनि हिते जेका तौहीन कई आहे नंगनि घरनि नियाणियुनि जी, वज़ीर आला खे कानून, शर्म ऐं इख़लाक़ जो मुज़ाहिरो करण जो त 13 सालनि में मौक़ो ई न मिलियो आहे। हू 13 सालनि खां असेंबली में वेठो आहे, पर 13 सालनि में हुन कानून जी हुक्मरानी न पर बदउनवानी जो हुक्मरानी कई आहे। तंहिं करे हुननि खे, जामशोरे जे चूंडियल नुमाइंदनि खे, हुकूमत खे हिन बिरादरी ऐं राजनि जो कहिड़ो अहसासु? हिननि खे माण्हू ई नथा सम्झनि। पीपल्स पार्टी जी गुंडा सरकार अवाम खे इज़त ई नथी ॾे, लाक़ानूनीयत आहे। असां पंहिंजे भाउरनि सां हिन ॾुख जी घड़ी में भाउ थियण आया आहियूं। हिननि सां चवनि था 2 नंबरी हिकिड़ा जुड़तू माण्हू त क़ौम परस्त वञनि था, छा थींदो? क़ौम परस्त हिते अची उन्हनि ॿुधायो आहे त असांखे वहशत ऐं गुंडागर्दी क़बूल कोन्हे। असांजे नियाणियुनि ऐं नंगनि खे रसा ॿधी ऐं असांजे बुज़ुर्गनि खे तव्हांजी बदमाशी क़बूल कोन्हे। इहो क़ौम परस्त करणु आया आहिनि। असां हुकूमत न आहियूं, असां क़ौम जा ख़ादिम आहियूं, सर्वंट ऐं आशिक़ आहियूं, सिंधी क़ौम जा, साईं GMC जा पैरोकार। असां इन ज़ुल्म खे वाखो करणु आया आहियूं। असां वटि ॿियो कुझु कोन्हे। जिन वोट वरितो आहे, वोट जी तौहीन था कनि,
जिन कसम खणी ओथ खणी हुकूमतूं वरितियूं आहिनि उहे पंहिंजे कसमनामे जी तोहीन नथा कनि ऐं पुलिस जेका आहे उहा कानून जी लताड़ पई करे। हिन क़िस्म जी हालतुनि मां सिंध गुज़रे थी जेका हर लिहाज़ सां सिंध जे माण्हुनि खे अहसासु थी ॾियो त तव्हां बर्बरीअत ऐं गुंडा राज में रहो था, तव्हां जमहूरी राज में नथा रहो। हिते जमहूरियत कोन्हे, कानून जी हुक्मरानी कोन्हे, गुंडा राज ऐं बर्बरीअत आहे। गुंडनि जे ख़िलाफ़ रोड ते एहतजाज करणु जमहूरी हक़ आहे, गुंडनि जे ख़िलाफ़ आवाज़ उथारणु जमहूरी असांजो बुनियादी हक़ आहे। पंहिंजे भाउरनि सां हिननि हालतुनि में गॾु बीहण आया आहियूं। मां सॼियूं जेके सिंध जूं सियासी धुरियूं पहुतियूं आहिनि उन्हनि सभिनी खे ख़राज पेश थो कयां त पंहिंजे भाउरनि सां, पंहिंजी बिरादरी, पंहिंजे क़ौम जे माण्हुनि सां उन्हनि जे ॾुख दर्द में शरीक थियण आया। सुबुह खां हिते वेठो आहे आज़ीम। साईं तव्हां छा था भायो हिन ॻोठ में गुज़िरियल ॾींहुं जेको पुलिस चढ़ाई कई उन खां अलावा केतिरा ई जेके हिन ॻोठ जा जेके आहिनि घर ढाहे पट करे छॾिया। हिन वक़्तु ॻोठाणनि जो इहो इल्ज़ाम आहे त पुलिस जेके आहिनि केतिरा ई ॻोठाणा जेके आहिनि उहे खंभे गुम करे छॾिया, उन सां गॾु औरतूं बि। हिन सॼी सूरताल खे तव्हां कीअं था ॾिसो? पुलिस वहशत बर्पा कई आहे, लाकानूनियत बर्पा कई आहे, कानून जी लताड़ कई। ॻोठाणनि जे जाइज़ एहतजाज ते सभिनी खे ख़बर आहे त पुलिस हिते जेके कोयले जी खाणनि जा ठेकेदार आहिनि, पुलिस उन्हनि जी वाठो आहे, पुलिस उन्हनि जा दर जा बाना आहिनि ऐं पुलिस पैसा वठी माण्हू मारींदी आहे, तशदुद कंदी आहे। सिंध में पुलिस गर्दी आहे, पुलिस जी गुंडा गर्दी आहे, मज़लूम ऐं आम माण्हुनि लाइ अज़ियत पुलिस कंदी आहे। अगरि पुलिस हिते जेको जबर ऐं ॾाढ कयो आहे उहो कंहिं नमूने सां इहो कोन्हे त को फेडरेशन जे अंदरि जेका पुलिस ऐं फोर्सिस आहिनि उहे को सिंध जे माण्हुनि सां बराबरी ऐं कानून वारो वर्ताव था। अगरि असां हिन वाक़े जी मज़म्मत करणु आया आहियूं, मां मीडिया तव्हां सभिनी दोस्तनि खे गॾो गॾु इहो ख़राज पेश कयां थो त तव्हां हिन बर्बरीअत खे ऐं सोशल मीडिया जे ज़रिए सॼी सिंध ॾिठो त हिननि ॻोठाणनि सां ज़्यादती। मां सेशन जज साहब खे चवंदुसि, सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खे चवंदुसि त हिन वाक़े जो पाण मुरादो अदालती नोटिस वठनि ऐं अदालती जांच कराइनि। हिन वक़्तु ताईं हिते चूंडियल नुमाइंदो नाहे आहे, हीउ वज़ीर आला जो तक आहे। हिननि माण्हुनि सां इंसाफ़ जे लाइ सिंध जो वज़ीर आला अदालती जांच नथो कराए। इन करे त हिते चवनि था त माण्हू ख़ौफ़ज़दा हुजनि, पुलिस जे हथों बेइज़त था थियनि। तव्हां तसवर कयो त कंहिं जमहूरी मुल्क में जिते शहरनि जी बराबरीअ जी इज़त हुजे उते नियाणियुनि खे, बुज़ुर्गनि ऐं नौजवाननि खे रसाबदी अदालतुनि में पेश कयो, घरनि मां लुटमार करे सामान खयो था। हिन फेडरेशन जे अंदरि सिंध जा माण्हू खे बराबरि जा शहरी आहिनि या उन्हनि खे ख़ौफ़ जे ज़रिए दाइमी तरह असां माण्हुनि खे हर लिहाज़ सां हू दॿाए रखण था घुरनि त माण्हू जाइज़ हक़नि लाइ रोडनि ते न निकिरनि। रोड ते ई माण्हू निकिता आहिनि, इहो हिननि जो जमहूरी हक़ आहे। एहतजाज करण जो हक़ हिननि जो कानूनी आहे। पुलिस जेको कुझु हिननि सां कयो आहे उहा लाकानूनियत ऐं गुंडागर्दी ऐं गैर कानूनी अमल आहे। ऐं तव्हांजे आॾो आहे त माण्हू हाफ फ्राए ऐं फुल फ्राए थियनि पिया। माण्हुनि खे पुलिस अपहाज थी करे गोलियूं हणी गोॾनि में उन्हनि खे हाफ फ्राए करे अपहाज ऐं मोहताज थी बणाए। तव्हांजे आॾो आहे त मई महीने में सांगड़ में बि पोरियत क़तल करे पुलिस उन्हनि खे एक्स्ट्रा जुडिशल सिस्टम जे ज़रिए मारे छॾियो आहे। मीरपुर ख़ास जो शहरी उनखे गोलियूं हयूं अथनि नई कोट में ऐं उहो मई महीनो अञा गुज़रियो ई कोन्हे, एहतजाज जारी आहे। जामशोर ज़िले में हीउ हेॾो वॾो सान्यो पुलिस कयो आहे, सान्यो करे वरी सॼे ॻोठ खे ब्लॉक करे छॾियो अथनि त को माण्हू हिते अचे न, मीडिया हिते न अचे, उन नाकाबंदी कयो। इन जो मतिलबु इहो आहे त सॼे वाक़े में ऐं सिंध जा CSS ऑफिसर जेके पढ़िया लिखिया आहिनि, SP पढ़ियो लिखियो आहे, हुनखां पुछा कजे त कहिड़े कानून तोखे इहा इजाज़त ॾियां। छा सिंध जा पढ़िया लिखिया SP
हुकूमती गुंडा आहिनि जेके पंहिंजे शहरनि खे मारनि ऐं ख़ौफ़ज़दा कनि। ही राज, ही बिरादरियूं, ही माण्हू सिंध जा शहरी आहिनि ऐं प्रोपेगंडा कई थी वञे हिते सरदार ऐं भोतार चवनि था। अच्छा साईं, हिन इलाइक़े में कोल्स कंपनियूं उन में धारिया भर्ती थियल आहिनि, जॾहिं को हे मक़ामी माण्हू पुरमन एहतजाज कनि था, पंहिंजा हक़ वठनि था, उन्हनि खे लठियूं वसाई थियूं वञनि, जीअं ही ॻोठ सिंगार घोस में तव्हां सम्झो था त ही सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो अबाणो तक आहे। हिन वक़्त ई चूंडियल नुमाइंदा न पहुता आहिनि, आख़िर हिन सॼे सूरताल जो ज़िम्मेदार कंहिंखे था ठहिराइनि? हिन सॼे वाक़े जो ज़िम्मेवार ख़ुदि वज़ीर आला सिंध आहे। हीअ जेका गुंडा पुलिस वेठी आहे या सिंध जे वज़ीर आला जे मातहत आहे। पंहिंजे शहरनि खे हितां जा चूंडियल नुमाइंदा भई हिन कोयले जी खाणनि ते मक़ामी माण्हुनि जो हक़ आहे, हू पंहिंजे जाइज़ हक़ ऐं घुरनि ऐं मुतालबनि लाइ रोडनि ते आया आहिनि त उन्हनि खे पुलिस मारे थी। हिन वक़्त ताईं को चूंडियल नुमाइंदो कोन्हे। ही कंहिं दुनिया जे अंदरि थियो आहे त औरतुनि जे मथां एंटी टेररिस्ट कोड जा केस, इंसदाद दहशतगर्दी जा केस, मासूम नियाणियुनि जे मथां। ही टंडो बहावल जहिड़ो हिकिड़ो सान्हो आहे जेको सान्हो पीपल्स पार्टी जे दौर में थिए थो। हिते त असांखे इहो अहसासु ॾियारियो आहे सिंध जे शहरनि खे त तव्हांजे मथां आमरियत मढ़ियल आहे, तव्हांजे मथां गुंडाराज मढ़ियल आहे, तव्हांजे मथां पुलिस गर्दी मढ़ियल आहे। इन पुलिस गर्दी जे ख़िलाफ़ सिंध जे शहरनि ऐं हिननि ॻोठाणनि जी जाइज़ जदोजहद आहे। असां उन जाइज़ जदोजहद जे करे हिननि सां अची हिननि जी जदोजहद में शरीक थिया।